अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, घोड़ाबारी में सहाफ़ी अमीर शाह बाराई खिलाफ SHO मोहम्मद हसन पिताफ़ी पारां कवरेज करण ते मच्छर जी मनगढ़ंत FIR दाख़िल खिलाफ घोड़ाबारी वर जे सहाफ़िन ऐं सायावंदन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। सिंध ऑनलाइन टीवी घोड़ाबारी जे रिपोर्टर अमजद अली सुमरो मूजिब घोड़ाबारी ऐं वर जे सहाफ़िन मीर मुमताज़ जाड़ो, गुलाम हैदर खट्टी, अब्दुर्रहमान खुश्क, नोमान ख्वाजा, सायावंदन साथिन वज़ीर चांडियो, बागी शहजाद शेख, कामरेड फरहान चांडियो, आसिफ मढ़ाई समेत सहाफ़ी अमीर शाह बाराई, मुख्तियार चांडियो, वफ़ा वली, मोहम्मद जाड़ो, इब्राहिम खुश्क, तारिक जमील जाड़ो, मोहम्मद अली शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त SHO घोड़ाबारी मोहम्मद हसन पिताफ़ी सहाफ़ी अमीर शाह ते मनगढ़ंत केस दाख़िल करे पंहिंजे रस्ते तां हटाए नथो सघे। हुननि वधीक चयो त घोड़ाबारी जे SHO आबादकारनि जे धरणे जी कवरेज कंदड़ बेबाक सहाफ़ी अमीर शाह ते मच्छर जी मनमानी कंदे मथस कूड़ी FIR दाख़िल कई, जेको हिकु शर्मनाक अमल आहे। उन खिलाफ़ IG सिंध पुलिस SSP ठठो चूंडियल नुमाइंदनि खां मुज़किरा SHO खे फौरी तौर मुअतल करे सहाफ़िन मथां दाख़िल मनगढ़ंत केस दाख़िल करण जो मुतालबो कयो आहे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।